गौर तू हींअर हर वक़्तु ओठ जे मथां नज़र रख। मां ॾिसां पियो त कुझु ॾींहं खां वठी ओठे में बदिलाउ अची वियो आहे। हाणे तूं इहा जांच कर त ओठे जी दिलि में आख़िर आहे छा। कमल खान, मां तेरे भाग्य जे मथां नज़र रखंदुसि, पर ओठे जो आवतो वठणु एतिरो आसान न आहे। गौर तूं हुनजी चुरपुर ते नज़र रख, बाक़ी ओठो एतिरी आसानी सां कॾहिं तोखे ओंत वठणु कोन ॾींदो। हू तोखे आसमान जो सैर कराए ऐं तोखे वापसि मोकिले छॾींदो। उहो एतिरो कमीणो आहे। छा तो सम्झी को ओठो तां सां गदारी करे सघे थो छा? अहिड़ी त का बि ॻाल्हि कोन्हे गौर, पर हुन माण्हू मथां एतबार करणु अजायो आहे। ओठो आहे त वॾे शातिर दिमाग़ वारो, हुन जे मथां एतबार करणु पंहिंजी मौत खे दावत ॾियणु। गौर जेकॾहिं ख़बर अथई त पोइ सुवाल छो पियो करी? कमल खान, आहे ओठे खां तव्हां बेफ़िक्र थी वञो, हुन जे मथां हर वक़्तु मुंहिंजी नज़र हूंदी। तव्हां सिर्फ़ु हाकिम खान ते नज़र रखो, मथां उतां को दोखो थिए। गौर, हाकिम खान खे मूं बोतल में लाहे छॾियो आहे। उतां धोखो सवाल ई पैदा नथा थियनि। बाक़ी ख़तरो असांखे ओठे मां आहे। हिन जे करे तोखे ओठे मथां हर वक़्तु नज़र रखणी पवंदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।